नाज़रीन, पुराणनि ऐं इस्तेमाल थियल कपड़नि मां ठहियल रिलियूं सक़ाफ़ती उञाण, हथ जो हुनर ऐं घरेलू औरतुनि लाइ आमदनी जो ज़रियो बणियल आहिनि। इन हवाले सां पेश है खैरपुर मां शकील जामटी जी ही रिपोर्ट। इस्तेमाल थियल कपड़नि मां घरेलू औरतूं ख़ूबसूरत ऐं रंगीन डिज़ाइन वारियूं रिलियूं ठाहींदियूं आहिनि। रिली सिंध जी सक़ाफ़त जो ओहञाण, हथ जो हुनर ऐं घरेलू औरतुनि लाइ आमदनी जो ज़रियो आहे। खैरपुर जे क़ौमी शाहराह ते विकिरे लाइ मौजूद रिलियूं गुज़रंदड़ माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजह कनि थियूं। उन हवाले सां विकिरो कंदड़ ऐं ख़रीदारनि जो चवणु आहे त बिल्कुल भाई, रैलियाँ देखो कितनी प्यारी है माशाल्लाह, और हमारे कल्चर की पहचान भी है। ॾाढो सुठो आहे। और बस इसको गवर्नमेंट को चाहिए कि इनको जो लोकल बनाने वाले हैं उनको जो है वो सपोर्ट करे, हेल्प करे, ताकि जो है वो और इसको प्रमोट करने में भी हेल्प करे, ताकि एक तो ये हमारी सनत को तरक्की देगा, दूसरा हमारे जो कल्चर है उसको भी फ़रोग़ देने में। तकरीबन इतने 100-150 दुकान आहिनि। कराची का कपड़ो ईंदो आहे ऐं ही रिलियूं सिर्फ़ हितां जूं न आहिनि, बल्कि लाड़काणो, हैदराबाद, ठठो, नवाबशाह, हर माना शहर खां रिलियूं हिते ईंदियूं आहिनि ऐं रिलियूं हिते तमामु सुठे तादाद में विकामंदियूं आहिनि। ॿाहिरियनि मुल्कनि जा माण्हू ईंदा आहिनि ऐं उन खां बाद में लेकिन सिंध हुकूमत खे घुरिजे तो थोड़ो जेको आहे असां सां हेल्प कनि, असांखे दुकानूं ॾियनि, असां माना जीअं अॻिते कमु वधाए सघूं। औरतियूं ठाहींदियूं आहिनि, नथियूं भेनरियूं असां ठाहींदियूं आहिनि, उन्हनि खां असां वठी ईंदा आहियूं। 1500-1600 में बि हलाईंदा आहियूं। कराची, इस्लामाबाद वारा वठी वेंदा आहिनि। हीअ सिंधी सक़ाफ़त आहे रिली हिकु क़िस्म जी। 600-700 नंढी रिली हलाईंदा आहियूं, सिंगल बेड जी। डबल बेड तां 2 विहाणा बि हूंदा आहिनि। इहा सिंधी सक़ाफ़त आहे, क़दीमी पुराणी रिली आहे। असांजी भेनरियूं अदियूं माइरियूं ठाहींदियूं आहिनि, असां उन्हनि खां वठी ईंदा आहियूं, असां हिते ख़रीदी कंदा आहियूं। मां असां हिते किनी सालनि खां रिलियुनि जो कारोबार करे रहिया आहियूं। हितां ॿाहिरिनि मुल्कनि जा माण्हू, पंजाब, सिंध, चइनी सूबनि जा, यानी पूरे पाकिस्तान जा माण्हू हितां रिलियूं ख़रीद करे वेंदा आहिनि। सिंध हुकूमत खे घुर्जे त रिली जी कारीगर औरतुनि खे सहूलतूं फराहम करण सां गॾु ॿाहिराड़ी जी ग़रीब औरतुनि जी आमदनी में इज़ाफ़े लाइ ख़ुसूसी क़दम खणे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ TV, खैरपुर।